ख़बर शामिल कयूं पिया छटियो खां। मीरपुर साकरो शहर ऐं भरपासे में हेस्को ग्रिड स्टेशन तरफ़ां गैर ऐलानियल डिघी हथरादू लोडशेडिंग खिलाफ़ शहर जे सिविल सोसाइटी ऐं वापारियुनि समाजी ऐं शहरी परेशानी में मुब्तला। मीरपुर साकरो में 14 खां 16 कलाक जी डिघी हथरादू लोडशेडिंग खिलाफ़ शहरी सुजाग थी विया। नाअहल हेस्को अमलदारनि खिलाफ़ शहर जे सिविल सोसाइटी वापारियुनि समेत सियासी समाजी धुरियुनि ऐं ॿियनि मीडिया सां शिकायत कंदे चयो त साकरो जे शहरनि सां वापदा अमलदारनि जूं तमामु घणियूं नाजाइज़ियूं आहिनि। 14 खां 16 कलाक लोडशेडिंग जो अज़ाब भोगियो पियो वञे। ॾींहुं तोड़े राति जो बिजली बंदि हुजण करे कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। राति तोड़े ॾींहं जी निंड हराम लॻी पई आहे। कहर जी गर्मी हुजण बावजूद हेस्को जूं शहरनि सां ज़्यादतियूं बरक़रार आहिनि। हिकु हफ़्ते खां वठी ग्रिड वारा झटकनि मथां झटका ॾियनि करे असांजे लाइट में इस्तेमाल थियण वारियूं शयूं सड़ी वञण करे असांजो 1000 रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। असां काफ़ी दफ़ा वापदा जे अमलदारनि खे शिकायतूं कयूं त झटका ॾियणु बंदि करियो, पर वापदा वारा पंहिंजे होद ते क़ाइम आहिनि। हुननि वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नाअहल एसडीओ हेस्को खे बरतरफ़ करे ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं शहरनि में पखिड़ियल बेचैनीअ जी लहर ख़तमु थी सघे। उन्हनि चितार ॾिनो त जेकॾहिं लोडशेडिंग ते ज़ाब्तो न आंदो वियो त असां मजबूर थी मेन रोड रस्ता बंदि करे हड़ताल जो ऐलान कंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी वापदा वारनि जी हूंदी। रिपोर्ट कर रहा है मोहम्मद अशरफ, खास के लिए ब्यूरो चीफ।